अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था टंडो मीर अली खां वहीद अली मल्लाह जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान आर्मी मां रिटायर थींदड़ मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ मर्द मुजाहिद तंज़ीम जी हिकु तक़रीब गुज़िरियल ॾींहुं मर्द मुजाहिद तंज़ीम जे सूबाई अॻवान रिटायर्ड सूबेदार मेजर अब्दुल्ला मल्लाह जी ज़ेर निगरानी में अल मुर्तज़ा शादी हाल टरीमरवा में थी गुज़री, जंहिंमें केतिरनि ई पाकिस्तान आर्मी जे रिटायर्ड जवाननि शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई अॻवान अब्दुल्ला मल्लाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असांजी मर्द मुजाहिद तंज़ीम पंहिंजे जवाननि खे हर क़िस्म जूं सहूलियतूं ऐं उन्हनि जा हक़ उन्हनि खे वठराए ॾियणु ऐं हर मुमकिन मदद करण लाइ जोड़ी वई आहे। इंशा अल्लाह पूरी सिंध में यूसी सतह ताईं तंज़ीम साज़ी करे बाडियूं जोड़ियूं पियूं वञनि त जीअं उहे पंहिंजे इलाइक़े जे आर्मी मां रिटायर थींदड़ जवाननि जी हर मुमकिन मदद करे उन्हनि जा जाइज़ मसइला हल कराइनि। हुन वधीक चयो त असांजो जेको इल्मु खणी पंहिंजे जवाननि लाइ निकिता आहियूं उनखे हर सूरत में यकीनी बणाईंदासीं। उन मौक़े ते तक़रीब में आयल महिमाननि खे गुलनि जा हार ऐं तोहफ़ा पेश करे उन्हनि जी आजियां कई वई। आख़िर में टाउन कमेटी टंडो मीर अली जी बाडी अनाउंस कई वई, जंहिंमें सदर अली मोहम्मद बांबण, नायब सदर ग़ुलाम हुसैन दस्ती, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम अकबर जांवरी, आफ़ीस सेक्रेटरी इनायतुल्लाह मल्लाह चूंडिया विया।